अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप शाम तां पाबंदी ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो आहे। अमरीकी सदर पारां ईरान सां ठाह जी ख़्वाहिश बि ज़ाहिर कई वई। हुन चयो त सऊदी ऐं तुर्क क़यादत सां मुलाक़ात बाद शाम तां पाबंदियूं ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो। संदसि चवणु हो त ईरान खे नए रस्ते जी आछ करे थो जेको बहितर मुस्तक़बिल जो ज़ामिन हूंदो। संदसि चवणु हो त पाकिस्तान ऐं भारत खे चयो त झेड़ो छॾियो, वापार कयो, ॿिन्ही खे चयो एटमी हथियारनि बदिरां वापार जो सोचो। हुन चयो त उमीद आहे त ॿई मुल्क जंगबंदी बरक़रार रखंदा। हुन चयो त पाकिस्तान जी मदद सां दाइश जे दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो। संदसि चवणु हो त गिरफ़्तार थियल दहशतगर्द फ़ौजनि जे क़त्ल में मुलविस हुयो। इंतिहाई अहम ख़बर खां अव्हां खे आगाही ॾियूं पिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप शाम तां पाबंदी ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो आहे। अमरीकी सदर पारां ईरान सां ठाह जी ख़्वाहिश बि ज़ाहिर कई। हुन चयो त सऊदी तुर्क क़यादत सां मुलाक़ात बाद शाम तां पाबंदियूं ख़त्म करण जो फ़ैसिलो कयो। संदसि चवणु हो त ईरान खे नए रस्ते जी आछ करे थो जेको बहितर मुस्तक़बिल जो ज़ामिन हूंदो। संदसि चवणु हो त पाकिस्तान ऐं भारत खे चयो त झेड़ो छॾियो, वापार कयो, ॿिन्ही खे चयो एटमी हथियारनि बदिरां वापार जो सोचो। हुन चयो त उमीद आहे त ॿई मुल्क जंगबंदी बरक़रार रखंदा। सदर ट्रंप जो चवणु आहे त पाकिस्तान जी मदद सां दाइश जे दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो। संदसि चवणु हो त गिरफ़्तार थियल दहशतगर्द फ़ौजनि जे क़त्ल में मुलविस हुयो।